मौलाना रूम रहमतुल्लाह अलैह फरमायो, इशा जी निमाज़ लाइ हिकिड़ो हमराह निकितो, वॾी ऊंदहि में, रोशनी बि न हुई। उहो जो जीअं वञे पियो कंहिं रस्ते सां थाबड़ियो ऐं कंहिं गप में किरी पियो, हिन जा कपिड़ा सॼा ख़राब थी विया। वरी मोटी आयो, कपिड़ा चेंज कयईं, वेंझी सिंजी वरी कपिड़ा मटाए वरी वियो, वरी बि उन साॻे जॻह ते वञी थाबड़ियो ऐं किरी पियो। वरी हे मोटियो, वञी कपिड़ा चेंज करे वेंझी सिंजी वरी वञे पियो निमाज़ जे लाइ। इरादो हिन जो पुख़्तो हुयो त निमाज़ पढ़णी आहे। ॿाहिरि जो निकितो त हिकिड़ो हमराह लालटेन रोशनी कयूं हिन जे अॻ में हले थो। हिन सोचियो ज़बरदस्त हिकिड़ो माण्हू वञे थो त भला छो न हिन रोशनी सां वञा। रोशनीअ जे कढ वञी वञी मस्जिद जे दरवाज़े ते ॿाहिरों बीठो, हे वञी निमाज़ पढ़ी। हिन निमाज़ पढ़ी, अलाह जो शुक्र अदा कई। ॿाहिरि जो मोटियो त लालटेन वारो वरी साॻियो ई हिन जे अॻ में थी हले पियो। हिन इहो ई सोचियो त शायदि को हो पंहिंजे कम लाइ वञे थो, इत्तफ़ाक़ हिकिड़ो मूंसां उहो मिली वियो। जॾहिं उहो हमराह पंहिंजे घर पहुतो त उहो लालटेन वारो हुते बीहजी वियो। आख़िर हिन उन खां पुछा कयो त लालटेन वारा तूं केरु आहीं? हुन चयो त सच ॿुधाए त मां इब्लीस आहियां। हुन चयो तूं इब्लीस आं? तोखे त माना निमाज़ खां मूंखे रोकणु खपे। चए उहो मां कमु कयो, रोकियां पियो तोखे जेको मां थाबड़ाए किरायां पियो, गप में तूं बार बार कपिड़ा तुंहिंजा ख़राब पिया थियनि, इहो कमु त मां कयां पियो, पर तुंहिंजो जेको इरादो हुयो न, उन इरादे तोखे कामयाबु कयो। हुन जो कीअं? चई जॾहिं तूं पहिरें दफ़े किरे तो वञी कपिड़ा मटाया, वरी जॾहिं इरादो कई ॿीहर निमाज़ जो, त अलाह पाक तुंहिंजी सॼी ज़िंदगी जा गुनाह माफ़ करे छॾिया। ऐं वरी जॾहिं तूं ॿीहर किरे, वरी तो कपिड़ा मटाए वरी इरादो कई त मूंखे इशा जी निमाज़ हर हाल में पढ़णी आहे, त अलाह पाक तुंहिंजे ख़ानदान, तुंहिंजे ॻोठ जा सभिनी जा गुनाह माफ़ करे छॾिया। जिन्हनि सां बि तुंहिंजा तालुक हुया, उन्हनि जा सभिनी जा गुनाह अलाह पाक तुंहिंजे हिन सचाई जे करे माफ़ करे छॾिया। जॾहिं तूं टीहर अचे पियो, मां सोचियो अगरि जे हीउ हाणे किरियो त शायदि थी सघे थो त मतां अलाह पाक हिन सॼी उम्मत जा गुनाह माफ़ करे छॾे। इन जे करे मां लालटेन खणी तोखे मस्जिद ते पहुचायो त जीअं मुंहिंजो कमु अॻिते जारी हुजे। दोस्तो, हिन कहाणी मां असांखे इहो सबक़ थो मिले त इरादो हिकिड़ो मज़बूत हुजे अलाह जी तरफ़ ॾे, निमाज़ लाइ इरादो मज़बूत हुजे, शैतान इब्लीस सभु फ़ैल, कुझु बि उहे न करे सघंदा। सिर्फ़ु हिकिड़ो इंसान जो इरादो मज़बूत हुजे, हर हाल में मूंखे अलाह जो हीउ फ़र्ज़ु पूरो करिणो आहे, त हिकु छा 10 शैतान बि अगरि अचनि त इंसानु ॾाढो आहे। ऐं इनशाअल्लाह उहो पंहिंजी मंज़िल ते पहुचंदो, ऐं शैतान जेको उनखे वर्गलाए थो, उनखे पंहिंजे मुंहं में धूड़ ई हासिलु थींदो। मुंहिंजो वीडियो अगरि तव्हांखे सम्झ में अची वञे, पसंदि बि अचे, त शेयर ज़रूरु कजो। अस्सलामु अलैकुम।